अरसो थियो आहे त मंसूर जो आवाज़ पुराणो थी वियो आहे। हिकु भेरो वरी नए सिरदारो रसन खे सिंगारणु घुरां थो। जनाबे वाला ऐं ॾखण एशिया जे हिन परे सगीर में मुनी सदीअ खां पंहिंजी महकूम ऐं मज़लूम क़ौम खे आज़ादी ऐं ख़ुशहाली जे सुनहरे दौर में दाख़िल करण लाइ सियासत ऐं क़ौमी ख़िदमत कंदो आयो आहियां। उन पूरे अरसे में केतिरा ई भेरा ऐं वक़्त जे क़ाबिज़ ऐं कासिफ़ हुक्मराननि जे गैसो गज़ब जो निशानो बणियो आहियां। केतिरा दफ़ा उम्र अज़ीज़ जा बहितरीन ॾींहं ऐं साल ज़िंदान जे दीवारनि जे पुठियां या नज़रबंदियुनि में गुज़ारिया अथमि। मूं जॾहिं बि पंहिंजे मादरे वतन सिंधु देश जे ज़ख़्मनि जो आवाज़ बणिजी काई सदा बुलंद करण पे घुरी आहे त जेलनि जे दरवाज़नि ऐं गिरफ़्तारी जे हुकुमनामनि मुंहिंजो इस्तक़बाल पे कयो आहे। केतिरा भेरा त मूं ते खूनी हमला कराए मुंहिंजी हयातीअ खे ख़तमु करण जो साज़िशूं ऐं कोशिशूं बि थियूं। उन सभु कुझ जे बावजूदि मूंखे कॾहिं बि उन समूरे अरसे में कंहिं बि अदालत में पंहिंजो मौक़िफ़ पंहिंजे देश ऐं धरतीअ जो तारीख़ी फ़रियाद ऐं पंहिंजी क़ौम जी महकूमीअ जो दास्तान पेश करण जो मौक़ो न ॾिनो वियो। हीउ पहिरियों मौक़ो आहे जो मूंखे ख़ासि क़िस्म जी अदालत में पंहिंजो मौक़िफ़ पंहिंजे देश ऐं धरतीअ जो तारीख़ी फ़रियाद ऐं पंहिंजी क़ौम जी महकूमीअ जो दास्तान पेश करण जो वजु ॾिनो वियो आहे। ऐं इन मौक़े खे गनीमत सम्झंदे हिन अदालत ऐं इन वसीले समूरी इंसानियत ऐं 20 सदीअ जे पोयनि घड़ियुनि में पलजंदड़ ऐं सोचींदड़ ज़हननि ताईं पंहिंजो आवाज़ सिंधु देश जी धरतीअ जी सदा ऐं महकूम सिंधी क़ौम जी फ़रियाद ऐं असां ते क़ाबिज़ वहशी क़ुवतुनि जे जाबराना कारगुज़ारियुनि जो कचो चिठो पेश करियां थो त जीअं मुंहिंजी क़ौम उन जे अहले दानिश तबक़नि ऐं समूरी दुनिया खे ख़बर पवे त हिकु अहिड़ी क़ौम जंहिं हज़ारनि सालनि ताईं तहज़ीब तमदन ऐं अमन जे रोशन नक्शो निगार ज़रिए दुनिया जी सक़ाफ़ती इमामत पे कई आहे, उनखे 20 सदीअ जी पुॼाणीअ ते कहिड़े न मकर फ़रेब ठॻीअ ऐं वैश्याणी ताक़त जे ज़रिए ग़ुलाम रखियो पियो वञे। ऐं उन क़ौम में अहिड़ा बि के साईं संवारिया मौजूदु आहिनि जेके बिल्कुलु यूपीअ जे मुस्लिम जागीरदारनि जी सुन्नत ते अमल कंदे क़ौमी ग़ुलामीअ खे सिंध लाइ उकसीर सम्झी उन जी तबलीग फ़ख्र सां कंदा वतन था। शायदि असांजे बदकिस्मतियुनि मां हिकु उहा बि आहे त असांजा के माण्हू आज़ादीअ खां नफ़रत ऐं ग़ुलामीअ सां मुहबत कनि था, पर घटि में घटि तारीख़ जे हिन मोड़ ते ऐं सिंध जे रूह जे आवाज़ जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे उन्हनि ग़ुलामी पसंदनि सां पंहिंजी बेज़ारीअ जो ऐलान करियां थो। जेकॾहिं आऊं ईअं न करियां त सिंध जे रूह जे अज़ली आवाज़ जो मुनकर लिखबुसि। जनाबे वाला हिते आऊं ही वज़ाहत ज़रूरी थो सम्झां त सिंधु देश जो हिकु जाग्राफियाई ढांचो आहे जंहिंमें दरिया, ॿेला, ढंढूं, पहाड़, रेगिस्तान ऐं सरसब्ज़ मैदान आहिनि। सो तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में घटिबो ऐं वधंदो रहियो आहे ऐं पिणु कॾहिं आज़ाद त कॾहिं ग़ुलाम रहंदो आयो आहे। पर मुंहिंजी नज़र में उन जो हिकु साफ़ शफ़ाफ़ पाकीज़ा ज़िंदगीअ जे उमंग सां सरशार ऐं सरकश रूह बि आहे जंहिं तारीख़ जे कंहिं बि दौर में ग़ुलामी न क़बूली आहे ऐं न ज़िलतुनि ते राज़ी रहियो आहे। कंहिं मौत खां मात न थियो आहे, ॿारहा उनखे कुचलण जी कोशिशि कई वई, कुहण जा जतन कया विया ऐं झुकाइण लाइ वॾा वस कया विया, पर उहो मुंहनि जे दड़े जे दरावड़ जी आख़िरी दांह जे रूप में पड़ाॾो बणिजी सिंध जे फ़िज़ाउनि में सावण जे ककर वांगुरु भटकंदो रहियो आहे। उन गाही माही पंहिंजनि ख़सूसियतुनि जो इज़हार कॾहिं ॾाहर जे रूप में, कॾहिं दोदे सूमरे जे रंग में, कॾहिं दरिया ख़ान जी सूरत में, कॾहिं मखदूम बिलावल जे शक्ल में, कॾहिं शाह हैदर सनाई जे जलवे में त कॾहिं शाह इनायत शहीद जी हिम्मत ऐं हौसले में पई कयो आहे। ऐं महसूसु करियां थो त सिंध जो उहो तारीख़ी रूह मूं में वासो करे वियो आहे ऐं उहो पंहिंजे मंतक़ी नतीजे ते पहुचणु चाहे थो जेको यकीनन सिंध जे जाग्राफियाई, क़ौमी, सियासी, इक़्तिसादी, कल्चरल, इख़्लाक़ी ख़ूबसूरती ऐं आज़ादीअ ई आहे। उन रूह जी तड़प ऐं बेक़रारी मूंखे निंढपण में ई मजबूर कयो आहे त आउं सरज़मीन सिंध ऐं सिंधी क़ौम जे छुटकारे लाइ पंहिंजूं सलाहियतूं ऐं तवानायूं सर्फ़ कयां ऐं हिन नंढे खंड में मुंहिंजी सियासी जदोजहद ख़्वाह कहिड़े ई प्लेटफॉर्म तां थी हुजे, उन जो मरकज़ी नुक़्तो सिंध ऐं सिंध जी आज़ादी ई रही आहे। मुंहिंजे सियासी कारगुज़ारियुनि ऐं जदोजहद जो जेको दास्तान हाणे आउं बयानु कंदुसि उनखे मथी रोशनीअ में ॿुधणु घुरिजे।